सिंध सूफ़ी फोरम जी प्लेटफॉर्मन तां सिंधी सकाफ़ती शाम डॉक्टर गुलज़ार जुमानी जे नाम सां हिकु तक़रीब हैदराबाद प्रेस क्लब जे हाल में मुनक़िद कई वई। तक़रीब में सिंध जे सियासी समाजी अॻवाननि अदीबन सिंध सुजाण धुरिन ऐं डॉक्टर गुलज़ार जुमानी जे चाहींदड़नि जो वॾो अंग शरीक हो। तक़रीब में आयल मोज़िज़ महिमाननि जुमानी खे गुलदस्ता पेश कंदे खेसि सिंधी टोपी ऐं गुलनि जा हार पाराए अजरकुनि जा तोहफ़ा ॾिना। इन मौक़े ते डॉक्टर न्यास कालाणी, बदर चन्ना, पुनहल सारियो, डॉक्टर लाला जाफर, हैदर शाहानी, सूरज कोहिस्तानी, साफ़ी इकबाल मल्ला, नज़ीर कुरैशी, डॉक्टर सलीमान ऐं ॿियनि ख़िताब कंदे डॉक्टर गुलज़ार जुमानी जे सियासी समाजी ख़िदमतुनि खे साराहींदे ख़िराज तहसीन पेश कयो। हुननि चयो त संदनि ख़िदमतूं विसारण जोगियूं नाहिनि। हुननि सिंध ऐं सिंधी अवाम लाइ हर ॾुखे वक़्त में गॾु बीठो रहियो। अणगणियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाई। लिसानी फ़सादनि दौरान सिंधी पाड़नि जे माण्हुनि जी जान ऐं माल जा मुहाफ़िज़ बणियल रहिया। असांजी दुआ आहे जुमानी खे त अल्लाह पाक सेहतमंद उमिरि दराज़ अता फ़रमाए, सिंध ऐं सिंधी अवाम जी ख़िदमत कंदा रहनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची